अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अत्हरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सल्लम अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा सदक़ल्लाहु मौलाना अल-अलिय्युल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा वब्बसा बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्लाह का दुआ है रब इंशाअल्लाह सभी की हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे इन्हीं मोहब्बत में शला मौत अता फरमाए। अल्लाह का दुआ है रब इंशाअल्लाह इन महफिल में अचण असांजो पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। इन मीलाद जी महफिल के लजपाल नबी जी बारगाह अक़दस में शरफ़ कबूलियत अता फरमाए। जन इन महफिल के सजायो आ, खर्च कयो आ, जानी माली तावन कयो आ, अल्लाह उन्हनि के दीन ऐं दुनिया जे नेमतुनि सां माला माल फरमाए। जेको ॿुधऊं रब इंशाअल्लाह उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा एक मुबारक आयत इन फ़कीर तिलावत कई। इन बरकतुन भरी आयत में अल्लाह ताला मुझे नबी सोने हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुछ मकामात बयान फरमाया है। महबूब जा कुछ शान, कुछ अजमतों कुछ अल्लाह ताला मुझे लजपाल नबी जूं वस्फूं बयान फरमायो हैं। छा कमाल ज़ात आए तुझे मुझे नबी जी, केडी न अजमतुन भरी ज़ात आए मुस्तफा जी, जो अल्लाह पान तुझे मुझे नबी जूं वस्फूं बयान फरमाए रहियो है। जे अज मानू रोकिन त नबी जो शान बयान न कयो, इंसान झलिन त नबी जी सना वाखाण न कयो। अल्लाह तो फरमाए तव्हां माण्हुनि खे रोके सघो था, मुझे कुरान खे नथा झले सघो। समझो था? पहिरें ॾहे में हेॾे शिकारपुर शहर में पासे में असांजा फ़कीर हुया मुर्शिदनि करीमनि जा,
नाथ ख्वानी जो जलसो जो उन्हें दे मोला चढ़ी आया उन्हें से गड़ी पिया झेड़ो के नाथ ख्वानी जो जलसो बंद थे नाथ न पढ़ो नबी गोठ में गायन वजायन जा जलसा देनो ते मुल्लो खुशा गोठ में साईं मुझा शादी मुरादी में तोल धमाका देनो में खुशा आशिकन नाते मुस्तफा जी महफिल सजानो दे डंडा खणी झेड़े वेला तैयार थींदा कावड़ अचे मिलाद जी महफिल के कावड़ अचे महबूब जे शान जी महफिल के यामिल फरीद हर साल साईं मुझा शौक सा मिलाद छो तो मनवाए तो के भली तकलीफ दे इंशाअल्लाह सुन्नी मिलाद मल्हाईंदा इंशाअल्लाह इन पेड़ में सदाई मिलाद थींदो रहंदो कंदाओ कोन इंशाअल्लाह महबूब जी तारीफ मदीने वाले जी वाखाण जिया जिया वक्त गुजरे पियो तिया तिया इन वाखाण में सना में तारीफ में नात में इजाफो थींदो समझो ना छो तो या सना वाखान मुस्तफा जो शान मर्तबो मकाम ये मानून राइज न कया है इंसानन जो यो पैदा केल ना है ये मिलाद जो महफिलूं या मानून जे इज्तिमा के गद करे नबी की तारीफ वाखान सना महबूब जो वस्फू सिफतू बयान करन ये मानून जी इजाद ना है बल्कि या खुद अल्लाह जी सुन्नत है परी जो सुभान अल्लाह नबी की तारीफ करन मुस्तफा जी वाखान बयान करन मुझे लजपाल नबी जो जिक्र करन जिक्र मुस्तफा करन औसाफ हमीदा बयान करन अल्लाह ताला जे तरफा महबूब के जेके शान मिलिया मकाम मिलिया इज्जतू मिलियूं अजमतू मिलियूं ये मानू जी इजाद ना है इंसान जी तो औकात ही ना है जो नबी जे शान के तके तोरे सके अल्लाह पान महबूब जी वाखान करे दुनिया के दस दिनो आ तमा अल्लाह ही आया जेको पंजे नबी जे शान के जाना बथो बयान कया समझो ना असा के उन्हनी मकामात की खबर आहे जेतरो असा जो अकुल जितनी इंसान ने समझा ओतरो रसाई जो तारीफ समझी जेंजो जितरो अकुल होयो जेके जितरी गाल समझ में आई जेके जितरी सोच समझ में आई उन मुताबिक गाल की जेके जेका गाल समझ में आई एकड़न के महबूबा बशरियत नजर आई कौन बशरियत के बयान के एकड़न के नूरानियत नजर आई नूरानियत के बयान के एकड़न के इल्म गैब नजर आए उन गैब बयान कयो एकड़न के मुस्तफा करीम जी इज्जत रहमत अजमत मकाम मर्तबा मेराज असरा रिफत नजर आई उन वे बयान करे दिखारी माने हर के पंजे सोच मुताबिक गाल कई पर अल्लाह फरमायो जिते इंसानन जी सोच खत्म थे थी उन काब ला महदूद जगहन ताई वो पंजे नबी जे शान के वधाए छजो आहे कुरान फरमायो वरफअना लक ज़िक्रक हबीबा तुझे जिक्र के तुझे खातिर असा पान वधायो आहे अब ध्यान हो गया तवाने तुझे खातिर तुझे जिक्र के असा पान वधायो रफअना असा वधायो सी असा बुलंद कयो सी असा बरतर कयो सी असा बेहतर कयो सी असा आजम कयो सी अरफो कयो सी आला कयो सी आजम कयो सी बेके न अल्लाह फरमाए मु रब वधायो आहे अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेका शे अल्लाह वधाए जेका शे रब बनाए उनके ड्राहिंदो किराइंदो घटब अल्लाह कंदो समझो था जेका रब जी जोड़ियल से मिसाल तौर ए बादल जेके इनके जुड़न ये अल्लाह जा ठायल है मानू जी ताकत है जुड़ ठाए सके मानू जी ताकत है सिज ठाए सके मानू जी ताकत है चंड ठाए सके इंसान जी सोच दनिया दे बल बदई होती है मानू जी जो अकुल साइंसदान हेडी तरक्की कई अथन
चवंदा त हिन वक्त दुनिया में 50% इंसान दिमाग इस्तेमाल थी चुको आहे 50% दिमाग इस्तेमाल थियो आहे हिकिड़ो बल्ब ठहियो आहे हिकिड़ो रॉकेट ठहियो आहे ऐं उन्हनि चंड ताईं पहुचण जी कोशिश कई आहे मरीज़ ताईं पहुचण जी कोशिश कई आहे हिकिड़ी कोशिश कई आहे ये दुनिया जे साइंसदाननि पर अल्लाह एड़ा कई चंद्र कई ज़मीनूं कई मखलूकात हिन कायनात में अॻु ई पैदा करे छॾिया आहिनि जेका रब जी तख़लीक आहे अहिड़ी तख़लीक को बि नथो करे सघे इंसान जो जिस्म आहे न इन जे जिस्म में साइंसदाननि जो चवणु आहे त हे जेके रगूं आहिनि हे जेके इंसान जूं तंदूं आहिनि हे वार आहिनि हिन जे अंदर जेको रत आहे रेशो आहे चर्बी आहे हड्ड आहे हज़ारनि क़िस्मनि जा मजमूआ अल्लाह इंसान जे जिस्म में रखाया आहिनि हिन जिस्म में तुझे में लोह बाहे तुझे जिस्म में हड्ड बाहे तुझे जिस्म में साईं मुंहिंजा सोन बाहे तुझे जिस्म में चांदी बाहे पित्तल बाहे आयरन बाहे जेके भी दुनिया में उज़वात आहिनि जेके भी दुनिया में मदनियात आहिनि अल्लाह इंसान जे जिस्म में रखाया आहिनि आयरन जी कमी थी वई आहे हिन जे फौलाद जी कमी थी वई आहे समझो ना फौलाद इंसान जे जिस्म में आहे लोह इंसान जे जिस्म में आहे ये अल्लाह जी तख़लीक है इंसान मिट्टी जो बोतो तो ठाए सके तो इंसान एकड़े साईं जा शबीह ठाए सके तो जिस्म ठाए सके तो उनमें रत नथो हलाए सके इंसान उन जे अंदर रूह नथो फूके सके उनके हलंदड़ चलंदड़ इंसान सौ सिधो साह खण वारो महसूस करण वारो सोच रखण वारो इंसान नथो ठाए सके या कुवत मुझे अल्लाह जी वरी जो सुभान अल्लाह हाने जेका रब शे ठाई जेका रब तकलीफ कई उनके समझण जे लाइ जिंदगी खपे समझो साइंसदाननि चयो आहे त असां हेॾी तरक़ी कई आहे पर जेको समुंड आहे समुंड ज़मीन ते समुंड आहे कराची में समुंड ॾिठो अथव दुनिया जो तक़रीबन 80% पाणी जेका आहे पाणी आहे समुंड आहे साइंसदाननि जो चवणु आहे त हिन जा 10% बि असां पूरा कोन ॾिठा आहिनि एॾो वॾो समुंड आहे हिकिड़ो इंसान अल्लाह जे पैदा कयल समुंड खे नथो समझी सघे त इंसान खे कहिड़ी ख़बर जंहिं रब पंहिंजो महबूब तख़लीक कयो आहे मदीने वारे साईं खे अल्लाह केॾो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो हूंदो समझो ना तोखे एतिरो अकुल न आहे जो रब जी ॿियनि आम ठहियल पैदा कयल शयुनि खे समझी सघी तोखे त इहा बि ख़बर न आहे त वण मां पन कीअं था निकिरनि तोखे त एतिरो बि अकुल न आहे त जड़ कीअं थी अंदरि निकिरे कीअं थी पाणी जे लाइ ग़िज़ा हासिल करे तोखे त एतिरो अकुल न आहे त सिज छो थो चिमके किॾे थो वञे कहिड़े पासे थो लहे राति छो थी अचे ॾींहुं छो थो अचे मिट्टी छाजे लाइ तख़लीक थी काठ छाजे लाइ पैदा थियो लोह छो पैदा थियो तोखे त एतिरो अकुल कोन्हे को ऐं सोची तो नबीअ जे शान खे तोरी तो तकी तो नबीअ जे मक़ाम खे अरे मुंहिंजे अॻ में इल्म सिखी आहे क़ुरान खे पढ़ समझ त तोखे अल्लाह फहम ॾे त मुंहिंजे नबीअ जे शान खे रब केॾो यार हा वरी जो सुभान अल्लाह अल्लाह ये ठाई ज़मीनो वण हजर शजर पत्थर पहाड़ साईं मुझा पखी पखड़ परिंदा चरिंदा इंसान हैवान जिन्न मलाइक फरिश्ता शैतान जन्नत जहन्नम ये त अल्लाह ये ठाया है हबीबन करीमन के खुद अल्लाह फरमायो लौलाक लमा खलक़तुल अफलाक हबीबा जे तोखे पैदा न कया हा त ज़मीनूं आसमान न जोड़िया हा तोखे ठायो त तने जग रोशन जे रब है कायनात तख़लीक कया जे महबूब जे खातिर समझ जो बा जे रब इन दुनिया के पैदा कयो मदीने वाले जी खातिर तू उन दुनिया के समझी कोन सके ही त नबी जी जात के छाजे ला तो कींदो सुभान अल्लाह हाय हाय समझण जी गाल अकुल जी गाल थोड़ो इदराक कर थोड़ो समझदार एड़ा अकीदा मानन जे दिमाग में न हण जेके महबूब जी मोहब्बत का तो के परे कन इंसानन जे सेखार त महबूब आयो त रब जो हबीब बन जे आयो
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान खोल तो रब पान पंजे हबीब जी वाखान फरमाए रहे। मुझे मुर्शिद मातली वारे सोने दिलबर साईं फरमाए कुरान नबी जू ना तू गाए शान नबी जो सबके बुधाए सुनन जो सरदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौदिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जे मथे ते ताज लौला की अर्श परी जो रब जो मौला की सोहनन जो आहे बुराक जो सवार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद जो दिलियन जो दिलदार मोहम्मद बड़ी आवाज जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे अखियुन जो ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि खुद मुझे नबी जी सना ख्वानी बयान कई आहे। जेके असां शेर पढ़ंदा आहियूं शेर कोठ आहिनि अवल अल्लाह कुरान में तारीफ़ूं कयूं सुभान अल्लाह। रब कायनात मुझे नबी जो हलण बयान कयो अल्लाह मुझे नबी जो वेहण बयान कयो नबी गुफ्तार फरमाई रब गालाइण बयान कयो अल्लाह नबी जो हुस्न बयान कयो मुझे नबी जे चेहरे जी वाखान कई हथन जी गाल कई बाहुन जी गाल कई कुल्हन जी गाल कई नबी जे सीने जो जिक्र कुरान में नबी जे पुठी जो जिक्र कुरान में नबी जे कदमन जो जिक्र कुरान में नबी जे दिल जो जिक्र कुरान में नबी जे ज़माने जो जिक्र कुरान में नबी जे असहाबन जो जिक्र कुरान में नबी जे गुलामन जो जिक्र कुरान में त हिन उम्मत जो जिक्र कुरान में आहे। सजी तारीफ सा कुरान तारीफ मुस्तफा सा भरियो पियो आहे। अजीब माण्हू कुरान पढ़ंदा वरी साईं जो शान समझ में नथो अचे कुरान पढ़ंदा ऐं असां चवंदा नबी असांजो इन अकीदे रखण खां भलो आहे ॿियो पाणी नथो मिले त हजा हिन गिलास ॾियां त ॿुॾी मर वेंदा अहिड़ो अकीदो रखबो आहे नबी जे कुरान खोल त सही कुरान जो फरमाए वन नजमे इज़ा हवा अले नात मुस्तफा जी ॿुधायां मा दल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल कुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुव बिल उफ़ुक़िल आला थुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना औहा इला अब्दिही मा औहा।
नबी बने पियो तो वंडण थो बयान थे, नबी अचे थो तो अचण थो बयान थे, नबी गालाए थो तो गालाइण थो बयान थे। नबी सोने जे इल्म ॾियण जी ॻाल्हि आई, रब पाण बयान कई। अल्लाह जे भाकुर खे बि क़रीब थी वियो, ॿिनि कमाननि खां वधीक रब जे वेझो थियो, सो बि रब बयान कयो। पर जेका गुफ्तगू थी उन गुफ्तगू जो ज़िक्र बि क़ुरान पाण फरमायो आहे। इते तो तू सोचींदो पियो त नबी अल्लाह जी ज़ियारत कई न है, मेराज ते वियो न है। मौलवी खे तो बुखार चढ़े त चवे थो नबी मेराज ते न वियो, नबी दीदार न कयो, अल्लाह जे जमाल खे न ॾिठई। को नथो ॾिसी सघे, हा को नथो ॾिसी सघे, पर मुंहिंजो नबी ॾिसी सघे थो। तुझी मुझी तुझे मुझे जिस्म जी गाला असा त सिज के बन दिसी सकदासी। सिज चिमके दो तो ही रे मुंह लिखाई बेशक कंद झुकाए वेठा तो सिज जी तपज दी पवे है ना। असा जी औकात ही आहे, असा जी हैसियत ही आहे, सिज के नथा दिसी सघूं। पर नबी जी अख उहा अख आ जेका दू बदू में ही रब जो दीदार करे आई आहे। हिक दफ़े जी ॻाल्हि थो करी, क़ुरान फरमायो वलक़द रआहु नज़लतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा इज़ यग़शा सिदरत मा यग़शा। कुरान पढ़ न तो जैसा के अलिया तो मां के कुरान में था तो मुस्तफा जी क्यों तो कुरान सुना। हाय 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 करी जो सुभान अल्लाह। रूरो ने चिता जाओ सुनिन जे पोया। अरे तू वनी खत्मा दे वनी मुर्दा वेंदार मोला तुजो कड़ो कम असा सुनिन साईं मुस्तफा जे इश्क में छद त याद दी गाल करे ॿुधाए। सुभान अल्लाह। असा जो सौदो यार सा थियल आहे, मुस्तफा सा सिर जो सौदो थियल आहे। इंशाअल्लाह जैसी सिरिय में साह आहे महबूब जा तराना गाई। और सुभान अल्लाह सिर दा सौदा कर बैठे नाल मदनी ते दे लगिया दिलिया असा इश्क दा कलमा भर बैठे। असा सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। झका बारां जा किबला मालिक मेरा शाना वाला करे दी सजदा सजण नू असा यार ते तवक्कल कर बैठे। असा सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए जे मन लथो त दीदार कई ओ अर्श ते त दिसी आयो हुयो, पर जेडी मन सिदरतुल मुंतहा वट पहुतो ओ जन्नतुल मअवा वट पहुतो ओडी मन दीदार कई झलक ॾिठई गोया के ढकींदड़ शे सिदरा के ढके वरतो आहे। तो के एतराज दिसण में पर कुरान तो फरमाए माज़ा गल बसर व मा तगा। ये दिठई जो अख बन छिभाई महबूब जो अखियों हुयो रब जो दीदार हुयो। या त अर्श मुअल्ला दी गाला मेराज दी गाला पर जमीन ते बैठा है, बीठा नमाज में है, बीठा मस्जिद किबलतैन में है। कुरान तो फरमाए हबीब तो मुखे ॾिठो मो तुझो दीदार। बीठा मस्जिद किबलतैन में कुरान तो फरमाए कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समा फलनुवल्लियन्नक किबलतन तरदाहा। तो नेड़ खणी मथे ॾिठो न
तो चेहरो मुबारक मथे कयो मां अल्लाह तुझे चेहरे की ॾिसां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां के जलियो दादा नबी दी गाल न कयो, रब जो फरमाए मां तो तोखे ॾिसां पियो। इन्नक बिअयुनिना कुरान वा तू तो मु अल्लाह जे कुदरत वारी निगाहुन में आहे। जिथे हुजी मुझी नजरुन में आहे, जड़ी भी जगह ते हुजी, जे मक्के में ही तने भी मां तोखे ॾिसां पियो, जे मदीने में ही तने भी मुझी नजरुन में, जे अर्श ते ही फर्श ते ही ओ मुझा महबूब बदर में ही, हुनैन में ही, ओहद में ही, किथे भी हुजी, हुदैबा में ही, तबूक में ही, ताइफ में ही, लजपाल नबी पर जे गुंबद खजरा में आई तबू अल्लाह जी नजरुन में आई। समझो ना, रब को फरमाया माना तो जमाल आज कुरान तो फरमाया। कुरान ये आयत है ना पढ़ना होगा, ये आयत बड़ी बुधाएं भी ना अल्लाह जो कुरान तो फरमाया वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफा युअतीका रब्बुका फतरदा। हबीबा दियो भी तुझो शान तमा वधाया ये पोची ज़मानो गुज़रे पियो तुझो शान वधे पियो। वो तमा अल्लाह अग में चयो त अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। अरे जो सुभान अल्लाह कुरान वणे तो बाबा। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला। सुभान अल्लाह। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। गाल होनी थी नबी जी शान में। कितनी आयतें बुधाए, कितनो कुरान पढ़ा, कुरान जो लफ्ज लफ्ज मुझे नबी जी वाखान में समायो। हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया, जब मैं ये आयत पढ़ी तो सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहरे अली किथे तेरी सना गुस्ताख की, किथे जानड़ियां इस सूरत नू में जाना खा ते जाने जाना खा। मेरे में मुझी जान है मुझे नबी जो चेहरे। मैं चाहता तो मुझी जिंदगी मुझे नबी है, मुझी जान मुझे नबी है, मुझी जिंद मुझे नबी है। पर जे मेरे लिए रुगी तुझी जान न है तो जहान जी जान। इस सूरत नू में जाना खा ते जाने जाना खा। सच आखा ते रब दी में शान आखा, जिस शान तो शाना सब बढ़िया। ओ मुख चंद बदर शाह शानी मथे चमक दीला नूरानी। मुख चंद बदर शाह शानी मथे चमक दिलाट नूरानी। काली जुल्फ ते अख मस्तानी, काली जुल्फ ते अख मस्तानी। मखमूर अखी हिन मत भरिया।
सुभान अल्लाह चवाई काल वणी आले कौन वणी सुभान अल्लाह साईं जी तारीफ वणे थी सुभान अल्लाह महबूब जी सना वणे थी अबा करो तो हुब्ब सा दुरूद पढ़ो तो वधी बुधाया सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला कुरान मजीद में मुझे लजपाल नबी जो शान बयान कंदे फरमायो ते ए दुनिया वारो तमा मुझे नबी जे जिक्र खे मुझे नबी जे शान खे गायण वारा थियो इन गाल में मु अल्लाह जी रज़ा है पान फरमायो मा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा वलाकिन अक्सरन नास ला यअलमून ओ मुझा महबूब अल्लाह तोखे न मोकलियो मगर पूरी इंसान जात जिला तू भेजारींदड़ ऐं खुशखबरी दींदड़ बनजी आयो आहीं पर घणा माण्हू तुंहिंजो शान नथा समझन वलाकिन अक्सर नास ला यअलमून घणनि माण्हुनि खे तुंहिंजे शान जी ख़बर ई कोन्हे का अब तव्हां हेॾे ध्यानु ॾिसो मुंहिंजे हेॾे होॾे छो था ॾिसो मूंखे ॾिसो न ॻाल्हि नथी वणे गाल नथी वणे तो दुआ करो तकरीर पूरी के तकरीर क्या हो ये माता के कुरान में मुस्तफा जो शान में बुधाया हेस्तानी मु हिकड़ी हदीस बनाते ना है पढ़ी क्योंकि कुरान बुधाया माता ने सुभान अल्लाह कुरान पढ़ाई ने सुन्नी तवा दा वधी के कुरान पढ़ना वास्ते बुधन वाले कुरान में मुझे सामो मदीने वाले साईं जो मुझे मुर्शिदन करीमन 1000 का वधिक आयतों में जमा कयूं आहिनि 6666 कुरान जो आयतों इन में भी 1000 निज पिज नबी के शान जो आयतों इन किताब में जमा कयूं वरी जो सुभान अल्लाह कुरान तो फरमाए मुझा महबूब तोखे पूरी इंसान जात जिला मोकलियो वा बशीर नज़ीर बनाए पर मुझा नबी तुझे शान के घणा माण्हू कोन था समझन अगर में असां परेशान हुयासीं यार आलिम हिन मौलवी हिन कुरान में पढ़ंदा पर समझ में नथो अचे रब जे कुरान फरमायो मूं इन्हनि खे मोहब्बत ॾिनी नाहे त कीअं समझंदा हबीबा इन्हनि खे मूं इल्म ॾिनो ई नाहे इल्म महबूब जे शान जो उन्हनि खे मिलंदो आहे जेके सीने में नबीअ जी हुब रखंदा आहिनि सुभान अल्लाह अल्लाह ताला वरी कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा बजी खबर बुधाइण वारा हबीब मु अल्लाह तोखे उम्मत जेला हाजिर नाजिर बनाए मोकलियो है तोखे उम्मत जेला छा बनायो हाजिर नाजिर बनायो आ तोखे ॾिसंदड़ बनायो आ तोखे शाहिद बनायो आ तोखे नज़र रखण वारो बनायो आ जिते जिते तुझो उम्मती रहे थो उन जे ला तू शाहिद आहीं शाहिद चाके सॾिबो आ क़यामत जे ॾियारे महबूब शाहिद ॾींदा असांजे अमलनि गुनाह हूंदा या साले अमल हूंदा उन्हनि जी गवाही ॾींदा शाहिद केरु हूंदो आहे जेको थोड़े ते मौजूद हुजे अखियुनि सां मुआमलो थींदे ॾिसे हिते जेके वेठा आहिनि साईं आयो तकरीर कयई फिलाणी ॻाल्हि चई तूं अहिड़ो ते जलसे हिक ॿिए खे चवंदासीं
माना तू ते शाहिद हुई अबा शाहिद ने साईं ये गाल कही साईं बयान कयो मदीने वाले जी वाखान कई तो वहां उन मानू के चवंदो जेको हिते मौजूद आहे बेशक जेको मोरे में मेरा बैठो आ ते तेंगे केडी खबर देते जलसे में छा दो दे हां उनके तो खबर कोने का ना हां हे मोबाइल हलंदी भी लाइव हलंदा का इने दे सुभान अल्लाह बेशक केडी गाल समझने जी आज के चंदा तो नबी के भितरे परे पासे की खबर ना हिन महफिल के बैठे बैठे हिन मोबाइल के जरिए पाकिस्तान जा अरबन जे मुल्कन का बाहर मुल्कन का कराची हैदराबाद कश्मीर ताई मानू हिन बैठे महफिल हिते असा जी हले भी मानू दिसंदा बेशक हा यार हा दिसंदा बेशक जी मोबाइल के एड़ो कमाल मिलियो आ राजन के दिखारे थी मदीने वाले साईं के अल्लाह पावर कोन न बेशक क्रिकेट या शौकीन होना क्रिकेट ॾिसंदा ऑस्ट्रेलिया में तो मैच थी साउथ अफ्रीका साईं मुझा इंग्लैंड में मैच तो थे क्रिकेट मैच वो साईं मुझा मैच बाल रचे थो बाल किराए थो ओन बैट में बाल लगे जो आवाज में टक आवाज दो ना बेशक तू इधर मनड़े में वही आवाज भी सुना है ना साइंसदान के टेक्नोलॉजी के एड़ो पावर आहे जो ऑस्ट्रेलिया या साउथ अफ्रीका में वेट हलंदड़ मामलो हिते में ही दिखारे सके तां के मां हिते बिहारे मदीनो शरीफ दिखारे सका हिते हिते मां तो दिखारे सका करामत कोने मुंजी मोबाइल के जरिए साइंसदान लाइव मदीनो तो हिते में ही दिखारे सका हां यार हां समझो था हिते तवा के दूबदू माबू जो रोजो मस्जिद हराम मस्जिद नबवी काबो तवाफ हले तो केड़ा मानू तवाफ दा कन मस्जिद हराम में काबे में छातो वहे वापरे मस्जिद नबवी में सहने मुस्तफा में महबूब जे हरम में छातो थे हिते वेही स्टेज ते मातो दिखाने हां यार हां सुभान अल्लाह मोबाइल में एड़ो कमाल है हिता में ही असा मदीनो दिसी सकूंदा मदीने में बैठे महबूब मुस्तफा असा गुनाहगार के नथा दिसी सकन ये तो एकड़ो अकली जवाब जो अकली का इल्मी जवाब है कुरान में मा शाहिदा हबीब तो के दिसंदड़ बनाए मोकलियो हाय 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 नबी पूरी शाहिदी तो कोनी हो ना हां पूरी शाहिदी साईं करीमन फरमायो कबीरन में कबीरा गुनाह जेके सत वडा गुनाह है ना सत वडा गुनाह जिना कबीरो गुनाह कत्ल कबीरो गुनाह शिरक कबीरो गुनाह व्याज कबीरो गुनाह ये केंजे मथा तोहमत हण पाक दामन औरत जे मथा तोहमत हण कबीरो गुनाह कूड़ी शाहिदी जण गुनन वडन कबीरन गुनाह ना हिकड़ो गुनाह ये कि अदालत में कूड़ा केस करे कूड़ियों शाहिदी नींदा है अल्लाह के हुजूर में पेश थियणो मौत कबूल कयो पर कूड़ी शाहिदी मिठा कबूल न कजो कूड़ी शाहिदी जण वारे जे मथा अल्लाह लानत फरमाई है इरशाद कूड़ गालाइंदड़ कूड़ी शाहिदी नी रब जे लानत जो हकदार है असा जे अदालतन के तबाह कयो कूड़ी शाहिदी जर खरीद मानू पैसे दे अदालत में जे विहारीदा वरी दाऊ कंदा तो हुन जे मथा तो इल्जाम हणे वे नवाज शरीफ कबूआ वठी बाहर हो हुन जे मथा तो इल्जाम हणे हुन जे मथा तो इल्जाम हणे ये थी वियो वो थी वियो तबाही थी वई अदालत जो निजाम सभो कयो न अज अल्लाह जे असन मुल्क जे मथा अजाब नाज़िल थिया केनी मला कीड़न जी सूरत में केनी मला माकड़ जी सूरत में केनी मला बोडुन जी सूरत में केनी मला सोकुन जी सूरत में ये अल्लाह जा अजाब है साईं करीमन फरमायो जिते इंसाफ न थे फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला फरमा जे मुल्क में इंसाफ न थे उते बदअमनी जो राज हलंदो आहे महंगाई असामी टके किलो टमाटो मिले सब साईं मुझा परेशान है डॉलर के मुकाबले में टमाटो महंगो थी वियो समझो था 100 रुपया पाव ॿुधाई 100 रुपया पाव एडो महंगो ये छाए महंगाई थी वई असा जे अमल जी शामत इंसाफ निकली वियो पैसे ते को मानो चवे शायदी दे हलवा पैसा दे शायदी दी कानून के विकणंदा इज्जत के पामाल कंदा मिठा अदालतों खणी केड़ो कम कन हुकूमत खणी केड़ो कम करे पर सुधारो अवल पंहिंजे अंदर पैदा कयो
जिंदगी सोनी हुआ है जेका मदीने वाले साईं दी जिंदगी आ लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना कुरान तो फरमाए तो के खबर ना है तो जिंदगी गुजारने जो सुनो नमूनो मुझे नबी जी जिंदगी में रखायल है साईं जी दिनल राह ते अमल कर इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदुई मदीने वाले साईं फरमायो जडे इज्तिमाई गुनाह थींदा आहिनि तो उनजा इज्तिमाई सज़ाऊं मिलंदियूं आहिनि इनफरादी गुनाहनि जो इनफरादी सज़ा मिलंदी आहे अकेलो माण्हू को गुनाह करे अकेलो माण्हू तन्हा हिकिड़े ॻोठ सॼे में हिकिड़ो माण्हू ख़राब आहे ज़ानी आहे बदकार आहे तो उनजो अज़ाब उन माण्हू खे थींदो पर ज़िना जी वबा पूरे ॻोठ में आहे शराब जी वबा पूरे ॻोठ में आहे अल्लाह वो अज़ाब सॼे ॻोठ ते नाज़िल कंदो जिते घणाई जहिड़ी आदत जी हूंदी न इज्तिमाई तौर गुनाह कंदो असांजी क़ौम में हींअर अज़ाब आहे इहो वबा आहे शराब जी आदत असांजी क़ौम में व्याज जी आदत आहे असांजी क़ौम में बद अखलाक़ी जी आदत आहे इंसाफ़ विकिरण जी आदत आहे कूड़ी शाहिदी ॾियण जी आदत आहे क़त्ल करणु असांजो क़ौमी शिआर थी वियो आहे दहशतगर्दी असांजी क़ौम जे अज़ाब में पइजी वई आहे अणसहक ॿियनि खे गार घटि वधि ॻाल्हाइण ऐब जोई करणु असांजो क़ौमी वतीरो थी वियो आहे त अज़ाब इज्तिमाई अल्लाह खे नाज़िल करे फसलनि जा फसल तबाह थी विया साईं मुंहिंजा क़ौमुनि जूं क़ौमूं तबाह थी वियो महांगाई वधी वियो बुरा हुक्मरान नाफ़िज़ थी विया इहो छा आहे असांजे अमलनि जी शामत आहे ॾिठा जे इहे अमल चवी थो त बुरायूं हटी वञनि अज़ाब हटी वञनि त अमल साले कर मुस्तफ़ा जी ग़ुलामी इख्तियार कर बेड़ो पार थी वियो हिमाचल को इतना रस्ते दा या रमजान बुधाए गड़ो कियो आहे में कमंद तबाह थियो गड़े में गड़ो हिते मौसमी को ने गड़े जी न को हे साईं मुजा इलाइको जिते ज्यादा गड़ो पवंदो आहे पर इहो छा आहे अल्लाह जो अज़ाब आहे छा वण टुटी विया साईं मुजा फसल तबाह थी विया ये रब जे अज़ाब इत्तला पियो दे मां अल्लाह बेपरवाह आहियां मूंखे तव्हांजी का परवाह न आहे मूं रब खे वटि तव्हांजी का हैसियत न आहे पर जे अमल कंदो त तव्हां अल्लाह जा महबूब बणजी वेंदो अॼु त वाइदो कर गुनाहनि जे वेझो कोन वेंदासीं छा यादो अमल कबा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि थकल थकल दुरूद न पढ़ हुब वारो दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अर्ज़ पे कयुम त अल्लाह ताला महबूब के शाहिद बनायो आहे शाहिद उनखे चवंदा आहिनि जेको मौके ते मौजूद हुजे अखियुनि सां अमल थींदे ॾिसे शाहिद सम्झो था उनखे चइबो आहे शाहिद ऐं कूड़ी शाहिदी जो वज़ाहत मूं करे ॿुधाई नबी कूड़ी शाहिदी न ॾींदो उहो त कूड़ी शाहिदी जी पाड़ पटण आयो मतिलबु इहो जे असांजे अमलनि ते मदीने वारो साईं शाहिद आहे त मञणो पवंदो रोज़े पाक मां मुंहिंजो लजपाल नबी असां गुनहगारनि खे ॾिसी रहियो आहे सिज ॾिठो अथव न सिज सिज पंहिंजी जाइ ते बीठो आहे सिज पंहिंजे मौके ते बीठो आहे पंहिंजे मदार ते हले थो पियो क़ुरान फरमाए वशम्स तजरी क्या है लिमुस्तक़र्रिल्लाह ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम क़ुरान फरमायो यो सिज पंहिंजे मुक़रर मदार ते पियो हले या अल्लाह ताला जी तक़दीर आहे ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे यो कंहिंजे लाइ ब्रेक न आहे हणंदो पर सिज तूं मोरे में हुजे त उते बि ॾींहं जो सिज बीठो हूंदो माण्हू चवंदा त सिज असांजे मथां आहे
हैदराबाद जो वञ हैदराबाद वारा चवंदा सिज असांजे मथां आहे कराची वारा चवंदा सिज असांजे मथां आहे पर मुल्क पाकिस्तान खां ॿाहिरि निकिरी वञ हिन ओलह जे पासे साईं जा समुंड अथई अरबी समुंड परियां अरब आहिनि ओमान सऊदी अरब यमन दुबई हुन खां परियां यूरोप अथई जर्मनी पेरिस एॾा वॾा वॾा मुल्क आहिनि जिते ॾींहुं आहे जहिड़ो सिज हिते रोशनी कयो बीठो आहे अहिड़ो उते रोशनी कयो बीठो आहे माण्हू चवंदा त सिज असां वटि आहे हर कंहिं ते नज़र रोशनी रखियो बीठो आहे मिसाल सम्झाइण जे लाइ जे सिज पूरी दुनिया खे घेरो कयो बीठो आहे मुंहिंजो लॼपाल नबी अल्लाह ताला दुनिया नबीअ जे आॻो ईअं रखी आहे जीअं सरह जो दाणो तरीअ ते रखियो हूंदो आहे ॾिसनि पिया सिज मथां रोशनी कयो बीठो आहे नबीअ खे इहा बि ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा हाफ़िज़ फरीद जे मदरसे में दीन सिखण जे लाइ नबीअ जो शान ॿुधण जे लाइ आया आहिनि मुंहिंजे नबीअ खे इहा बि ख़बर आहे त कहिड़ा सनाख़वानी ॿुधण आया आहिनि कहिड़ा सुभान अल्लाह चवनि था कहिड़ा मुंहुं लिकाइनि था सुभान अल्लाह नबीअ खे ख़बर आहे मुंहिंजे पाल नबी वाक़िफ़ आहे हबीबन करीमन त ईअं फरमायो अल्लाह ताला मूंखे अहिड़ी क़ुवत ॾिनी आहे जीअं मां ज़ाहिर खे ॾिसंदो आहियां तीअं दिलि जे ख़्याल खे बि ॾिसी वठंदो आहियां ख़बर न आहे खोल मुस्लिम शरीफ़ मदीने वारे साईं फरमायो मां जीअं ज़ाहिर खे ॾिसंदो आहियां तीअं अंदर जी सोच खे बि ॾिसी वठंदो आहियां हाय 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 सुभान अल्लाह जहिड़ा मुनाफ़िक़ जी ॻाल्हि पिया कनि साईं करीम मुस्लिम शरीफ़ में रिवायत आहे मुनाफ़िक़ जी ॻाल्हि पिया कनि साहबी चवंदा यार अल्लाह नेक साले आहे वॾो तहज्जुद गुज़ार आहे वॾो आबिद आहे ऐं फरमायो कंहिंजी ॻाल्हि न कयो मां नथो सुञाणा जे कंहिंखां नफ़रत कबी आहे न कंहिंखां नफ़रत कबी आहे उनजो ज़िक्र तव्हां ॼाणो था मूंखे ख़बर न आहे कंहिंजो ज़िक्र ईअं चवंदा आहियो इनजो ज़िक्र न कर मूंखे ख़बर न आहे केरु आहे बेज़ारी कंदा आहियो उन मुनाफ़िक़ जो साहबी ज़िक्र पिया कनि बज़ाहिर आबिद हुयो ज़ाहिद हुयो ॾाढ़ी पको ॾंदड़ तव्हां मुंहिंजी था पोइ बिस्तरो खुले ते रखी अचे थो आवाज़ दिलि सां लॻी ॻाल्हि सम्झो था ईअं न आहे अवल ॾिसो उनजे सीने में इश्क मुस्तफ़ा आहे कि न कोन्हे मां नथो चवां नबी थो फरमाए मथां को चवे साईं झेड़ो थो कराए फसाद थो कराए न मां मुस्तफ़ा जे फरमान तव्हांखे ॿुधायां साईं करीम फरमायो त कंहिंजी ॻाल्हि न कयो मूंखे ख़बर न आहे देरि न गुज़री उहो मुनाफ़िक़ अचे मस्जिद नबवी में मस्जिद या रसूल अल्लाह ओ जंहिंजी ॻाल्हि पिया कयूं इहो अथव हमरा वो वेझो जो आहे साईं करीम फरमायो तू हींअर इहो न पियो सोचींदो अची वो दिलि में हिकिड़ी ॻाल्हि सोचींदो पियो अचे हबीबन फरमायो इहो न पियो सोचींदो अची त मस्जिद नबवी में जेके बि वेठा आहिनि मां भले में भलो इंसान मां आहियां पंहिंजे नाले मां मस्जिद नबवी में केरु वेठो अबू बकर वेठो उमर वेठो ऐं वद्दुहा जे मुखड़े वारो मदीने वारो साईं हे पलीत सोचींदो पियो अचे त मदीने वारे साईं खां मां भलो आहियां मां आबिद आहियां मां ज़ाहिद आहियां इबादत जे नाल सोचींदो पियो अचे मुंहिंजे नबीअ खे अल्लाह ताला अहिड़ो इल्मु ॾिनो जो सोच खे बि सम्झी विया हिन भाॻो कहिड़ी सोच खयों पियो थो अचे वरी जो सुभान अल्लाह अञा वॾी ॻाल्हि ॿुधायां सुनन अबू दाऊद शरीफ़ खोल साईं करीम महफ़िल में वेठा हुया साईं फरमायो हिन दर मां हींअर हिकिड़ो जन्नती जवान अचण वारो अथव चौदीवारी ॾिनल आहे ॿाहिरि दरवाज़े जे छाहे केरु थो अचे वञे माण्हू वेठा आहिनि साहबी चवंदा असां इंतज़ार में कचहरी हले पई केरु थो दरवाज़े में दाख़िल थिए इंतज़ार में ॾिसूं पिया वेठा देरि न गुज़री हज़रत अबू बकर सिद्दीक़ अंदरि नबी के या खबर हुई त अबू बकर जन्नती आहे समझो था कि न समझो नज़र जो कमाल आहे कि न कोन्हे महबूब जी अखियुनि जो कमाल आहे कि न कोन्हे को
सुभान अल्लाह। मिठा मदीने वाले साईं लजपाल नबी सोने हबीब अरबी मुजीब जे शान के समझण वारो थी इंशाअल्लाह दुनिया आखिरत में बेड़ा पार थी। अल्लाह जोर सां सुभान अल्लाह। असा साईं जो शान गाइंदा आहियूं। असां जो अकीदो आहे त मुस्तफा सभनी का शान में आला शान में उत्तम। मदीने वारो साईं मकाम में मर्तबे में इज्जत में अजमत में रिफत में बुलंदी में हर नबी का रसूल का पैगंबर का वलियन का मलाइकन का अल्लाह का बाद में जमीन ते मखलूक में का जात आहे तो मुझे मुस्तफा करीम जी ज़ात। हाँ के मोहब्बत वाले जो सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले। ये जो महफिल रेज़ अली मर्दान सजाई आ दुनिया वारन के खबर पवे त हिता महबूब जो शान समझी असा निकता है। ये खर्च सजाए वा जो हिते मुस्तफा जो जिक्र पियो दो थे। ये मानू चंदा था चाहे मिलाद जो खर्च दो थे वडेरे रेज़ा में पैसा ध्यान करे जा न इंशाअल्लाह हे टोकड़ वो खर्च तो हुई थी विंदा। बनी में खर्च थींदा बचन ते खर्च थींदा औलाद ते खर्च थींदा दुनिया ते खर्च थींदा पर हे जो मिलाद जी महफिल में तो खर्च कयो आ खुदा जी इज्जत जो कसम है तो रब वट गोया कि इन्वेस्ट करे छया है न हे आखिरत जेला पंजो मुस्तकबिल सवारियो थई आखिरत में इन जो अजर इनाम मिलणो आ। हां जाने सुभान अल्लाह। ओ सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले। उच्चियां ने शाना सरकार दिया सोने मन मोड़े मन ठार दिया। सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले। शान वाले नबी असां दिल ला इन मर्तबे वाई मकाम वाले नबी जो बण जीवन महबूब पाण त मकाम अजमत नहीं शर्फ शान वारा हिन पर जेको नबी असां दिल लाईंदो आ महबूब जी दामन में हथ विझंदो आ तरीक़े मुस्तफा ते हलंदो आ अल्लाह उनखे भी अजमत वारो बनाए छॾींदो आहे। तू वो मदीने वाले साईं जो आशिक थी मुझे लजपाल नबी असा दिल लाइण वारो थी को केंजो सदाए को मीर जो सदाए को पीर जो सदाए तू वरी मदीने वाले साईं जो सदा। ये गोठ में गाल हले पुछा था मास्टर केड़ो आ फिलाणो आ नाथपान केड़ो आ फिलाणो आ साईं मुजा रेस केड़ो आ फिलाणो आ साईं मुजा ऑफिसर केड़ो आ फिलाणो आ गोठ में फिलाणे ओ देवारो केड़ो आ फिलाणो आ आशिक मुस्तफा केरा कयो यो हमरा थी। हाय 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 ओ आशिक मुस्तफा हाय यार हां मुस्तफा जो सच्चो आशिक गोठ में यो फिलाणो आ तुजी सुञाण दुनिया जे करे न मदीने वाले साईं जे दीन खातिर थियण कबूल आया यार तुम कोने कर अमल साले कर पुट जिंदगी गुजरी विंदी खबर कोन पवंदी बेशक जवानी गुजरी वई दाढ़ी में अच्छा वार अची विया पुराणा थी विया सी साईं मुजा हुस्न वियो जवानी वई वरी वरी कबर जा मेहमान थला मरणो हिकड़े दिहाड़े हर कंहिंखे आहे पर मौत उहो भलो जो मरण वक्त मुस्तफा जे सलात दुरूद ऐं कलमे जी तवार हुजे या रसूल अल्लाह जी सदा हुजे। हबीबन करीमन फरमायो इन्नमल आमाल बिल खवातीम अमलन जो दारो मदार खात्मे ते हुंदो आ खात्मे जे वक्त जेकरे अमल याद हुंदा साले अमल कया हुंदई न मरण वक्त उहे अमल याद हुंदे ते सजी जिंदगी जे नबी के याद कई तो मरण वक्त वो नबी याद हुंदे। एकड़ो हमरा हुक्को बेवे हुक्को साईं फरमाइंदा ने असां जे मातरी वाले पासे हुक्के जो मवाली हुयो
मानो जैसे कलमो भर चईं त जे फूक हुको आने जो हुको ओ फूक कंदे कंदे मरी ओ जो हुके सां दिल हुई अल्लाह हुके सां मोहब्बत हुई मुंहिंजी ॾाढी साइण हुई मुंहिंजे क़िबला दिलबर साईं जी अम्मा ॾाढी नेक साले औरत हुई रात ॾींहुं अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हूंदी रात जो असां 3-4 बजे अचूं घर ॾे त मस्जिद घर जे विच में सियारे उन्हारे सहन में कट लॻियो रात जो तहज्जुद पढ़ी अल्लाह अल्लाह वेठी कंदी वॾे आवाज़ सां दिलि हूंदी हुअसि अल्लाह अल्लाह चवण सां वफ़ात जो वक़्तु जज़ी आजिज़ बीठो हुयो त 8-10 दफ़ा वॾे आवाज़ सां अल्लाह 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 करे ज़मीन रूह परवाज़ थी ओ जो दिल अल्लाह जे नाले सां हुई दिल रब जे नाले सां हुई त मरण वक़्तु मुंहिंजो ज़ाती तजुर्बो मूं तव्हांखे ॾेखारियो त तव्हां जे शइ सां दिलि लाहींदो न मरण वक़्तु उहा शइ यादि हूंदी बेशक साईं करीम फरमायो जेको शराब पीए थो उनखे मरण वक़्तु शैतान शराब आणे ॾींदो सम्झो था शराबी माण्हू नशे वारो माण्हू पोइ उनखे शराब जो प्यालो अखियुनि जे आड़ो चवंदो त कलमो न भर शराब पी समझो था छॾियो बदकारी वारा कम छॾियो ये गंदगी वारा कम इन्हनि में फ़ाइदो कहिड़ो मिलियो तोखे को फ़ाइदो मिलियो हुजे त मूंखे ॿुधा जे फ़ाइदो न अथई हलिया मां तोखे ॿुधायां त जेको फ़ाइदो मदीने वारे साईं जी मोहब्बत में नबीअ सां इश्क ला मिठा महबूब सां हुब रख मुंहिंजे लॼपाल नबीअ जो सचो आशिक़ बणिजी वञे साईं जे दर जो सवाली बणिजी वञे महबूब जी ॾिनल राह ते अमल कर 5 वक़्त निमाज़ पढ़ नेक साले थी ॾिस त महबूब जी करम नवाज़ी तोते त रब जी रहमत जो नुज़ूल बि तुंहिंजे अमल कबो कि न कबो वाइदो कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं नमाज असली भी कज़ा न कयो साईं करीम फरमायो जॾहिं बेनमाज़ी माण्हू मरंदो आहे बेनमाज़ी मरी वञे उन जी क़ब्र में अल्लाह ताला अरीश नाले नांग दाख़िल कंदो आहे उन बेनमाज़ी जी क़ब्र में वो नांग एॾो ख़तरनाक आहे जे ज़मीन ते ईअं फूक हणे न पूरी ज़मीन ते को सारो सलो बाक़ी न रहे हर शइ जली सड़ी वई वो नाग बेनमाज़ी जे क़ब्र में दाख़िल कयो वियो हीअं जो उनखे कखींदो डंग हणंदो त 70 गज़ जहन्नम जे खॾ में ई अंदर हलियो वियो वरी मलाइक जहन्नम जे ज़ंजीरनि सां छिके ॿाहिरि कढंदा वरी उहो कखींदो त वरी हलियो वेंदो वरी मलाइक ॿाहिरि कढंदा तव्हांजो क़यामत ताईं बेनमाज़ी खे क़ब्र में इहो अज़ाब थींदो रहंदो पनाह घुरो अल्लाह जी रब खां माफ़ी वठो अहद कयो तो वरी नमाज कोन छड़ींदासीं इंशाअल्लाह 5 वक़्त नमाज पढ़ो दीन सां दिल लायो मदीने वारे साईं जे फरमाननि ते अमल कयो त रब राज़ी रब जो हबीब राज़ी थे अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए फमा अलैना इल्लल बलाग।